निसार बोर्ड खां पाण सुवाल पुछंदासीं त सर हीअ जेको रियल माना में जेका ग्रास रूट लेवल ते जेका तब्दीली आहे उहा कीअं मुमकिन थी आहे। सिंध में जेके लाॾाऊ कबीला आहिनि उन्हनि में हिकिड़ो जाफ़री बरोच आहिनि ऐं उन्हनि जी त हालत उहा ई आहे, रिढुनि सां भॼ भॼां ऐं उहो काथे बि उन्हनि खे चैन कोन आयो आहे। ॿियो असांजो जेको लाॾाऊ कबीलो बागड़ी जेकी बिरादरी आहे उहा हिते उन्हनि स्कूल क़ाइमु कयो आहे, वोकेशनल सेंटर क़ाइमु कयो आहे ऐं इहो सॼो कीअं मुमकिन थी सघियो आहे। साईं ॻाल्हि इहा आहे त असां जेको लफ़्ज़ ॻाल्हायूं था ग्रास रूट लेवल ते चेंज, मां सम्झां थो असां इन लफ़्ज़नि खे इन इस्तिलाह खे बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फैशन मुताबिक़ था इस्तेमालु करियूं या हिकिड़ी शौक़िया तौर ते ॼण त हिकिड़ो इस्तिलाह इस्तेमालु कंदा आहियूं। असां ग्रास रूट लेवल ते कमु कंदा आहियूं ऐं ग्रास रूट ते कमु कहिड़ो कबो आहे? ड्राइंग रूमनि में वेही, एसी रूमनि में वेही, दानिशवरनि में वेही, जेकी ग्रास रूट सां तालुक रखंदा ई न आहिनि उहे वेही ग्रास रूट ते चेंज जी ॻाल्हि कंदा आहिनि। जंहिं ॻाल्हि ते खिल बि ईंदी आहे, कावड़ बि ईंदी आहे, चिड़ बि ईंदी आहे त कजे कुझु कोन थो ऐं ॿुधाइजे घणो कुझु थो पियो। जेको कुझु चइजे थो, जेको कुझु लिखिजे थो, उहो सभु कुझु अमली तौर ते करे ॾेखारण जो नालो आहे ग्रास रूट लेवल ते चेंज। उहो कीअं कबो? उन लाइ त तकलीफ़ूं सहणियूं पवंदियूं, उन लाइ त मुसीबतूं झिरणियूं पवंदियूं, उन में त पंहिंजे पाण खे विञाइणो पवंदो, सवें हज़ारे इल्ज़ाम तराशियूं सहणियूं पवंदियूं, घणा नुक़सान सहणा पवंदा, फाइनेंशियल नुक़सान त ख़ासि तौर ते सहणो पवंदो। घणियूं असांजी पसंदि जूं शयूं जेके असांखे तमामु प्यारियूं शयूं हूंदियूं उहे विञाइणियूं पवंदियूं। किथे किथे असांखे पंहिंजा प्यारा रिश्ता क़ुर्बान करणा पवंदा। तंहिंखां पोइ वञी असां उहा ग्रास रूट लेवल ते का चेंज आणे सघूं था। इन खां सवाइ मुमकिन कोन्हे का। हाणे असां हिकिड़ो मिसाल वठूं था, असां जेको कमु हिते करियूं था पिया, असां का वॾी ॻाल्हि नथा कयूं, का वॾी ड्राण नथा आणूं। असां सिर्फ़ु हिकिड़ी कोशिशि कई आहे जंहिंजा नतीजा हिन टाइम ते असांखे मां नथो सम्झां त को मिलणु शुरू थिया आहिनि। अञा अॻिते हली मिलंदा, 10 सालनि खां पोइ था मिलनि, 20 सालनि खां पोइ था मिलनि, पर मिलंदा ज़रूरु। इहा न रुगो उमेदु आहे पर मूंखे यकीन बि आहे त अॻिते हली हिन शइ जा नतीजा असांखे ज़रूरु मिलंदा ऐं पॉज़िटिव मिलंदा। बागड़ी कम्युनिटी जंहिंखे तव्हां लाॾाऊ कबीलनि में शुमारु था करियो, हिते कंबर में असां वटि हाणे उहे लाॾाऊ कबीले जी सूरत में मौजूदु न आहिनि। उहे हाणे हिकु हंधि वेठल आहिनि, पर खेती ॿाड़ी वारे हिसाब सां, ज़रई कमकार जे हिसाब सां, बाग़नि वारे कमकार जे हिसाब सां, या हिंदाण जे मौसम में या गिदड़ जे मौसम में या सब्ज़ियुनि जे मौसम में ॿनिनि ते बाग़नि ते वञी रहंदा आहिनि। उहा शइ हिकिड़ी सीज़नल थी वई, पर हुनजो मुस्तक़िल ठिकाणो वरी बि हिकु हंधि ते आहे। उनजे बावजूदि हिननि में जेके पुराणियूं ॻाल्हियूं हुयूं, मसलन पिनी खाइण वारियूं, असां वटि हिकिड़ा ॿियो मिसाल आहे, जेके आहिनि उन वटि ॾिसबो त रिढुनि जा धण हूंदा आहिनि, उठनि जा धण हूंदा आहिनि। काथो कंदा आहियूं त उन्हनि वटि घटि में घटि बि 2-3 करोड़नि जो हिकु धण हूंदो आहे, पर उन जे बावजूदि उहो धण बि कायूं वेंदा आहिनि, चारींदा बि वेंदा आहिनि परायनि ॿनिनि में, रेल जे बंधनि सां, रोड जे किनारनि सां, वणनि खे बि खाराईंदा वेंदा आहिनि, पर ईंदड़ वञण खां पिन था 10 रुपया ॾियो, बचा बुख था मरनि। हाणे किरोड़नि जूं मिल्कियतूं रखी, लाॾाऊ बि आहिनि, किरोड़नि जूं मिल्कियतूं बि हथ में अथनि ऐं उहे मूविंग प्रॉपर्टीज़ आहिनि, ऐं उन जे बावजूदि हू 10 रुपया पिनंदा आहिनि, मानी पिनी खाईंदा आहिनि। उहा हुननि में हिकिड़ी आदत आहे। ईअं हाणे हीअ जेको असांजो बागड़ी कबीलो आहे, लाॾाऊ बि आहे, ठीकु आहे, उन सां गॾु बाग़नि में कमु बि कंदड़ आहिनि, ज़राअत सां वाबस्ता बि आहिनि, घणे में घणो। हाणे खणी उहा थोरो चेंज थियो आहे, उन्हनि जो पैदावारी रिश्तो थोरो कुझु चेंज थियो आहे। हाणे कबाड़ खाने वारे, उन कबाड़ी वारे धंधे में रोज़गार में बि आया आहिनि, किन ॿियनि धंधनि में बि रोज़गार में बि आया आहिनि, ऐं फस्ट टाइम तालीम वारे पासे ते बि आया आहिनि। पर उन्हनि मां उहा पिनण वारी जेका आदत हुई उहा ख़तमु न पई थिए। मसइलनि जेकॾहिं हिंदाणनि जा ऐं गिदड़नि जा या सब्ज़ियुनि जा कारोबार बि कजनि ऐं पोइ बि शरबरोजनि वांगुरु पिनंदा वतनि, किरोड़नि जा उठ गॾु हुजनि पोइ बि पिननि, त हिननि में बि इहा मौजूदु हुई ख़सलत। उहा ख़सलत ख़तमु तॾहिं थी आहे जॾहिं हिननि खे स्कूल मिलियो आहे, जॾहिं हुननि खे तालीम मिलणु शुरू थी आहे।
हाणे असांखे कमर में बागड़नि जा ॿार पिन ते नज़र नथा अचनि, स्कूल था अचनि ऐं यूनिफॉर्म पाइनि था, साफ़ु सुथरा कपिड़ा पाइनि था, साफ़ु सुथरा बूट पाइनि था। उहे हुनखे ठीकु आहे फंडिंग जे ज़रिए मिलनि था, फलाई बुनियाद ते मिलनि था, हुनखे पंहिंजो ख़र्चु करिणो नथो पवे। उन्हनि सभिनी जे बदिरां पिनण जो कमु हिकु माण्हू खयो आहे पंहिंजे मथे ते, उहा आहे मैडम बेबी। उन सभिनी जे बदिरां पिनणु शुरू करे हुननि सभिनी खे पिनण खां साइड करे पढ़ाइण जे पासे ध्यानु ॾिनो आहे, तालीम वारे पासे ध्यानु ॾिनो आहे। 2014 में कंबर में मां स्कूल हलाईंदो हुउसि, अॼु बि हले थो। उन टाइम ते मैडम बेबी फस्ट टाइम मूं वटि टीचिंग करणु आई। मैडम बेबी जॾहिं मूं वटि टीचिंग करणु आई, उन सां तारुफ़ थियो। पहिरीं त मूंखे हैरानगी थी त हिकु बागड़ानी मूं वटि टीचिंग करणु आई आहे। मूंखे ख़ुशी बि थी। उन में हुन इहा ऑफर कई त मां पंहिंजी बागड़ी बिरादरी जा ॿार बि पढ़ाइणु ईंदुसि। उन्हनि जी एडजस्टमेंट कई, अॻिते हलियो कमु इहो। तारुफ़ जॾहिं थियो त उन में मैडम बेबी इहो ॿुधायो त मां पंहिंजी बिरादरी लाइ सोशल वर्किंग बि कंदी आहियां। उन में उन्हनि ॾींहंनि में ताज़ो हिकिड़ो कमु कयो हुई। पंहिंजी जेको टंडो अथसि, पंहिंजो जेको महलो अथसि, उन महले में हुन DC साहब खां या पब्लिक हेल्थ वारनि खां घिटी वग़ैरह मंज़ूरु कराई हुई ऐं नालियूं बि मंज़ूरु कराईंदियूं। उते वठी वई, असांखे विज़िट कराई ऐं असां उन तस्वीरूं वग़ैरह कढियूं। ऐं फस्ट टाइम मैडम बेबी खे असां सोशल मीडिया ते मूं इंट्रोड्यूस करायो उन कम जे हवाले सां। पर हिन में जेका इहा सलाहियत मूं ॾिठी त मूं में हिकु उन में मूंखे हिकिड़ो वॾो माण्हू नज़र आयो, मैनेज कंदड़। त हीअ त घणो कुझु करण वारो किरदारु आहे। छो न हिन किरदार खे वाक़ई उन अंदाज़ सां अॻिते करे पेश कजे। इंट्रोड्यूस करायो। तंहिंखां पोइ उन्हनि ॾींहंनि में कंबर में सोशल इशूज़ तमामु घणा हुया। उन्हनि ते ज़रूरत हूंदी त का हिकिड़ी टीम हुजे जेका टीम सचाई जे बुनियाद ते बग़ैर कंहिं लालच जे, बग़ैर कंहिं मतिलब जे, बग़ैर कंहिं पंहिंजे पेट जे सूर जे को कमु करे शहर लाइ। उन्हनि ॾींहंनि में इहा आइडिया आई त हिते को अहिड़ो सोशल फोरम ठाहिजे जेको म्यूनसिपल खां बि कमु वठे, ॿियनि इदारनि खां बि कमु वठे ऐं जिते जिते जिन जिन इदारनि में ज़रूरत हुजे उन इदारनि मां उहे समूरा कम शहरनि जे मफ़ाद में वठिजनि। चूंड माण्हू असां गॾु कयासीं, तक़रीबन 25 खनि माण्हू मूं चूंड कया जिन खे मां ईमानदार सम्झां पियो, सचो सम्झां पियो ऐं शहर जे लाइ मफ़ाद में सम्झां पियो। उहे 25 माण्हुनि जी गॾु मीटिंग करे ऐं उन में असां कंबर सोशल फोरम जो बुनियादु रखियो। उन में पहिरीं मीटिंग में ई मूं मैडम बेबी खे बि शिरकत कराई। उन सबबु ॼाणायमि त मिसलनि के अहिड़ा अदारा आहिनि जिते फीमेल एम्प्लॉइज़ आहिनि या फीमेल जो घणो सिस्टम आहे, उते असां मर्द नथा वञी सघूं। मिसलनि को गर्ल्स स्कूल आहे, का गर्ल्स कॉलेज आहे, उते के प्रॉब्लम थियनि था कंहिं स्टूडेंट्स जा, उते असां नथा वञी सघूं। त असां वटि फीमेल वर्कर बि हुजणु घुरिजनि। इन बुनियाद ते फ़िलहालु असांखे ॿियो को फीमेल वर्कर कंबर शहर मां कोन थो मिले। मैडम बेबी मौजूदु आहे, सोशल वर्क अॻ में ई करे थी, त उन खे छो न शामिलु करियूं। उन पहिरीं मीटिंग में सभिनी वाह वाह कई त ठीकु आहे क़बूलु कयूं था, पर ॿी मीटिंग न थी सघी। बाद में जांच जूझ कईसीं, ख़बर पई त कंबर सोशल फोरम में हिकु बागड़ानी जो कहिड़ो कमु, कंहिं बागड़ानी खे छो शामिलु करायो वियो आहे। उहा मीटिंग उते जो उते दंग रहिजी वई ऐं उन खां पोइ उहो कंबर सोशल फोरम ॿीहर न हली सघियो। उन ज़िद में अची त भला हीअ हिकु बागड़ानी खे एतिरो अंडर एस्टिमेट कनि था या हिकिड़ी बागड़ानी माना हिकिड़ी नस्ल परस्ती वारे हवाले सां, नस्ली इम्तियाज़ जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि कनि था, त भला पोइ हुनखे करे ॾेखारिजे। हिकिड़ी चैलेंज सम्झी, उहो चैलेंज सम्झी करे असां उहो कमु कयोसीं। मैडम बेबी खे चयूं त हाणे बाबा हिन खे कमु करे था ॾेखारियूं।
उहो कंबर सोशल फोरम असांजो पहिरीं मीटिंग ताईं मौजूदु रहियो, ॿी मीटिंग न थी सघी, उन खां पोइ ख़तमु थी वियो, जान छुटी, खातो ई न ठहियो। उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो प्रॉब्लम असांजे साम्हूं आयो, हिकिड़ो इशू साम्हूं आयो त गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे कंबर जे जनाहबाग स्कूल में, उन में वॉशरूम जी सहूलियत कोन्हे। वॉशरूम ठहियलु आहे पर उहो इस्तेमालु कोन्हे, उनखे नेकर कोन्हे ऐं उन में अंदरि गंदगी आहे। उते छोकिरियूं जेके आहिनि वॉशरूम जी ज़रूरत आहे, हाजत ज़रूरत, उहा पूरी कोन थी करे सघनि। हाणे उते असांजो वञणु मुश्किल हो, मुंहिंजो वञणु मुश्किल हो अंदरि, छो त फीमेल स्टाफ हुयो टोटल स्कूल में। मैडम बेबी खे चयमि त हाणे तव्हां वञो उते वञी इहे तस्वीरूं कढिजो त छोकिरियूं कहिड़ी पोज़ीशन में वॉशरूम यूज़ कनि थियूं। मूंखे मुंहिंजी भाइटी उते पढ़ंदी हुई, उन ॿुधायो त 2 छोकिरियूं रवो टंगे बीहनि थियूं, 2 छोकिरियूं रवो टंगे बीहनि थियूं, तंहिंखां पोइ हिकिड़ी छोकिरी पोयां वेही वॉशरूम करे थी। हीअ तस्वीर उनजे आहे, जेका तस्वीर इन ॻाल्हि जी शाहिदी बि ॾींदी ऐं हिकिड़ो सबूत मौजूदु आहे। मैडम बेबी खे मूं पंहिंजो एंड्रॉइड सेट ॾिनो, उन टाइम ते मैडम बेबी वटि एंड्रॉइड सेट न हुयो, उहो आम सेट हुयो हिन टाइप जो, ऐं एंड्रॉइड सेट बेबी खे इस्तेमालु करण बि न पियो अचे। उनखे सेखारे सम्झाए ऐं मोकिलियो, चई हुते मां कीअं वञी ॻाल्हाईंदुसि, छा ॻाल्हाईंदुसि, उहो बि सभु कुझु सम्झायो, डिक्टेट कयो। हिन तरह सां उते पेश अचिणो आहे ऐं हिन तरह सां हीअ तस्वीर वठणी आहे। उहा तस्वीर मैडम बेबी वठी आई, उहा तस्वीर हीअ आहे। इन तस्वीर मां ज़ाहिर थिए थो त 2 छोकिरियूं कहिड़े तरह सां रवो टंगे बीहनि थियूं ऐं पोयां छोकिरी वेहे थी। साम्हूं वॉशरूम मौजूदु आहिनि कुंड में, पर उहे वॉशरूम इस्तेमाल जे लाइक़ु न आहिनि। इहो मसइलो तस्वीर निकिती, सोशल मीडिया ते असां वायरल कईसीं। उहा सोशल मीडिया ते इहा तस्वीर उन दौर में 2014 में इन हद ताईं वायरल थी जो गवर्नमेंट अॻिते हली मजबूर थी सिंध जे समूरनि स्कूलनि में, बॉइज़ प्राइमरी स्कूल हुजनि या गर्ल्स प्राइमरी स्कूल हुजनि या हाई स्कूल हुजनि, वॉशरूम ठहियल हुजण जे बावजूदि ॿिया वॉशरूम नवां बि ठाराए ॾिना ऐं इन स्कूल में बि वॉशरूम ठही वियो। उन में कुझु अञा लोकल लेवल ते ॿियूं बि स्ट्रगल करणी पई, उहा बि कईसीं। पर पहिरियों वॾो कमु मैडम बेबी जो जेकॾहिं असां वटि रिकॉर्ड ते आहे कंबर में, त उहो इहो आहे। ऐं इन स्कूल में बागड़ी बिरादरी जी हिकु बि छोकिरी पढ़ंदड़ न हुई, 1 to all मुस्लमान। जेके असां वटि सभु मुतबर फ़ने खान कम्यूनिटीज़ आहिनि, सभिनी जा ॿार उते पढ़नि पिया, सभिनी नियाणियूं उते पढ़नि पियूं। ख़ुदि मुंहिंजी पंहिंजी भाइटी उते पढ़े पई, पर असां उन शइ में उन तरह सां कमु न पिया करे सघूं जंहिं तरह सां बेबी करे आई। हाणे जेकॾहिं कोई चवे त भाउ बेबी रुॻो पंहिंजी बिरादरी लाइ थी करे पई सभु कुझु, त हुनजो पहिरियों कमु त हीअ आहे। जंहिं सही सिंध लेवल ते हिकिड़ी तालीम जे असांजे अदारनि में इहा वरी हिकिड़ी चेंज आंदी ऐं शागिर्दनि खे हिकु फैसिलिटी, ज़रूरी फैसिलिटी जेका हुई उहा ॾियारे छॾी। ॿी हिकिड़ी शइ आहे असांजो